नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में सिहत खाते जे बरतरफ़ 75 मुलाज़िमनि पारां गैर आइनी ऐं गैर क़ानूनी बरतरफ़ी ख़िलाफ़ रोलर हेल्थ सेंटर भरिया में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खंयल हुआ, जंहिं ते 75 मुलाज़िमनि खे बहाल कयो वञण जा नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते अॻुवाण सैयद रफ़ाकत शाह, मुमताज़ मरी, ख़ादिम मस्तोई, हज़बुल्ला राजपर ऐं ॿियनि चयो त सेक्रेटरी सिहत असांजे मुलाज़िमनि खे रात जी ऊंदाही में बरतरफ़ी जो आर्डर जारी करे ज़ुल्म जी इंतहा कई है, जंहिंजो अज़ालो थियणु घुर्जे। अॻुवाण चयो त मुलाज़िमनि जी बहाली लाइ डिपार्टमेंट खे अपील कंदे 4 महीना गुज़री विया आहिनि, पर सेक्रेटरी सिहत दरख़्वास्त ॿुधण लाइ तयारु न। हिननि वधीक चयो त हिन वक़्तु अवाम ईद जी ख़रीदारी में मसरूफ़ है, पर असांजा मुलाज़िम बुख ऐं बदहाली जो शिकार है। हिननि जा मासूम ॿार ईद जा कपड़ा बि नथा वठी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।